जरवार मां ख़बर शामिल कंदासीं के बी मंगरा जी रिपोर्ट मूजिब त जरवार वेझो सहान जहिड़ो बाज़ार वारे इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस जो ऑपरेशन ॿिए ॾींहुं बि जारी आहे। पुलिस पारां घर घर तलाशी वरिती ऐं केतिरा ई ॾोहारियुनि जा घर ठाहे पट कया विया। 4 खां मथे ॻोठाणनि खे शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयो वियो आहे। घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस APC चेन तोड़े बख्तर बंद गाॾियूं साण करे SHO जरवार अब्दुल वहीद भुट्टो जी अॻवानी में ऑपरेशन कयो वियो आहे। पुलिस मूजिब मुख़्तलिफ़ केसनि में इश्तिहारी ऐं रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई वई आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ ऊचे दड़े खां खानपट लाल पिताफ़ी ॿियनि इलाइक़नि ते चढ़ाई कई वयूं। 5 खां मथे ॾोहारियुनि जा घर ॾाहे पट कया विया। पुलिस ऑपरेशन खां अॻु ई ॾोहारी घर ख़ाली करे फरार थी विया। शक जी बुनियाद ते 4 ॻोठाणा गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾिया आहिनि। SHO जरवार मूजिब त ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। ॾोहारी घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। का बि गिरफ़्तारी न थी सघी आहे। ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो।